अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो ॿियो ख़ैर आहे? ठीकु दौरी सभिनी दोस्तनि खे सनू शहर जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। या अली मदद दोस्तो भाइरों, इहे जेको सोशल मीडिया ते हलंदो पियो आहे जो भुगटी बिरादरी अची मुंहिंजे घर ते बमाबारी कई अची, हाणे अची सोशल मीडिया ते भुगटियुनि जा थगड़ा ॿंधी अची सोशल मीडिया ते उथिया आहिनि। असां हीअं करे आयासीं। कुझु सोशल मीडिया जा दोस्त ॿाहिरि आहिनि, उहे बि उथाइनि पिया त पंजाब पुलिस सिंध पुलिस कुझु न करे सघी, भुगटियुनि जेको आहे शहरनि खे सबक़ु सेखारियो। भाउ प्यारा, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। ॼाया ऐं हिकिड़े ॾींहुं मर्दा बि ज़रूरु से। मुंहिंजे भाउ जी रब ॾांहुं हयाती खुटी अची, जंहिंमें रोल गोली लॻी अची मुंहिंजे भाउ खे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त इहे भुगटी हज़ारनि जी तइदाद में ॿाहिरि मुल्क खां हथियार बारूद मीज़ाइल बम खणी आया त असां शर ख़तमु कंदासीं अची, पर ॻुई लिकायूं पिया, पिकट में वीडिया ठाहिया अथनि अची, ॻुई पिकट में लिकी पई आहे। इल्म जूं हलाइण बि कोन्हे इन जूं, उहे सिपाही इल्म जूं जेको आहे त पटा भरे ॾींदा पिया अथनि छा हलाइण खां। मूंखे भुगटी बिरादरी जो ॾुख कोन्हे को। बाक़ी जेके हितां वारियूं क़ौमां आयूं आहिनि, दौंदू आहे या भुटो आहे या सीलरो आहे या चाचड़ आहे या महार आहे या माछी आहे, भाउ प्यारा इहे क़ौमां हितां जूं आहिनि। हिन मालदाणी मुंहिंजी कुकड़ कंहिंखे बश्क कोन्हे थी त मुंहिंजा माण्हू बि बश्क कंहिंखे कोन थींदा, या दिलि मां ख़ातिरी हर को पंहिंजी कढी छॾे। बाक़ी ॻाल्हि रही वञी इहा, इहे भुगटी महिरबानी करे मुंहिंजी दिली सलाह वठनि, तिन्हनि खे लॾाए बलोचिस्तान विहाए वञनि, उते वेहनि वञी। बाक़ी हिते त मां कोन छॾींदोमान, न छॾियो अथु मान, न छॾींदो ई मान। बाक़ी रही ॻाल्हि वञी, हाणे भुगटी अची नेटनि ते खुलिया आहिनि अची त असां हीअं कयोसीं हीअं कयोसीं। अदा जो पिकट में ॻुई न लिकायो हो त ॿाहिरि निकिरो हो त पोइ जवान आहे भाड़ी जी बि ख़बर पइजी वञे हो त केतिरे वीह साहु आहे। ऐं इहे सरकारी बारूद सरकारी गाॾियूं 8-8 एपेसियूं 10-10 बि तव्हांजे हथ में हूं। मूंखे हिकिड़ी एपेसी ॾियो, मां 8 ॾींहंनि में तव्हांजे हितां खां वठी तव्हांजो मुल्क ताणी ख़तमु करे छॾींदोमांव। हिकिड़े 8 ॾींहंनि जे अंदरि में एपेसी चइनि मुंहिंजे हथ में हुजे। बाक़ी हाणे वधीक वात मारण जवान जो कमु न आहे। सोशल मीडिया ते हिकिड़ो रंज़ाल जो जहिड़ो आहे, ॿियो जहिड़ो कोन्हे। औकात जी हर कंहिंखे पंहिंजी जी ख़बर आहे त मुंहिंजी औकात केतिरी आहे, उनजी केतिरी। दौंदू जी औकात बि ॾिठल आहे, सिर जी औकात बि ॾिठल आहे, भुटे जी का औकात बि ॾिठल आहे, माछी जी औकात बि ॾिठल आहे, पर न बादशाही कंहिंखे थी आहे न थींदी बि। तव्हांखे इहो मां वाए वॼाए चवंदो पियो आहियां, छो त मां तव्हांखे बलोचिस्तान बि ॻोल्हे लहंदुमि अची। मां त चओ त न लही सघंदो सन, हू कमज़ोर आहे। एतिरी मुंहिंजी संगत दोस्ती बि मुंहिंजी बि हूंदी, मां तव्हां ॾे पुॼी वेंदुमि। तव्हां दिलि मां इहा ख़ातिरी कढी छॾियो। बाक़ी हाणे जिथे वेठा हो छा, मूंखे उते सॼिनि तव्हां जेके पने में वेठा हो छा, मूंखे ख़बर आहे। पने में होटल ते थगड़ियूं ॿंधी अची, होटल ते वेहंदा हुआ अची, जो वटा चाढ़े आयुमि त इहे जेको आहे त कुतिर कयूं, इहे फगड़ियूं छड़ियूं पियूं हूंदियूं हुते देरा मोड़ गुडू में। भाउ प्यारा, हिते बि फगड़ियूं ॿंधी वेहंदा हुआ अची। मां चयो मूंखे ख़बर कोन्हे, जिथे तव्हां वेठा हो जीअं अॻे तव्हांखे ख़बर कचे जी न ही, माण्हू मोए खां पोइ पइजी वई, मूंखे बि हाणे तव्हांजे घर घर जी उथी जी वेठी जी हर शइ जी ख़बर पइजी वई आहे। मां त चओ त सनू खे ख़बर कोन्हे पई, इहा तव्हां ख़ातिरी करे छॾियो। मुंहिंजे वीडियो जे पैगाम जेको आहे सोशल मीडिया भाइरनि खे आहे त जेको इहो तव्हां सुवाल उन्हनि खां न पुछो त ॿाहिरि मुल्क खां वठी हिते जी पुलिस रियासत पंहिंजी क़ाइमु न कई, रियासत पंहिंजी ख़तमु करे ॿाहिरियां माण्हू अची वेड़े, पोइ त क़ौमनि जा जहिड़ा था ईअं वधंदा आहिनि। हितां जा मूंखे खणी वरी पुलिस बलोचिस्तान विड़ाए वञी, बलोचिस्तान जा खणी हिते विड़ाए वञी, पोइ ईअं त कुझु कोन थींदो। ताक़त हुजे हुन बूट खे त पाण चा हलियो आहे। मां अञा बि तुंहिंजे लाइ गरेबान खोलियूं वेठो आहियां, जो मत चवे त सनू कमज़ोर थी वियो आहे। तूं आ त तोखे मां ॾींहं जा तारा ॾेखारींदुमि, पर मुड़ुसु माण्हू हूंदे, गैरतवंद हूंदे, मां तोखे मुड़ुसु माण्हू न सम्झंदुमि, तोखे मां बरोच न सम्झंदुमि। हिते असां वटां जगदाल क़ौम, बरोच क़ौम ते अची ॼामोट क़ौम वेड़ाई थी अची। तूं मुड़ुसु माण्हू हुजे त ॼामोट मासां न वेड़ायूं त जी, इहे ॼामोट मुंहिंजा कुटियल आहिनि, हिसियल आहिनि। जीअं मादी कुट थियल हूंदा आहिनि, इहे मुंहिंजा मादी कुट थियल आहिनि। दौंदू हुजे, भुटो हुजे, सीलरो हुजे, माछी हुजे या चाचड़ हुजे, इहे क़ौम मुंहिंजूं चङी तरह ते कुटला आहिनि। मुंहिंजे हेठां ईअं सम्झ जीअं उहा मां घोड़े खे लगाम हूंदी आहे, मां लगाम ॾिनियूं वरितो आहिनि, जो मत चवे दिलि में वाम अथनि। तव्हांजे ज़ोर ते पंजाब पुलिस सिंध पुलिस, हाणे मां छा चईंदुसि, सोशल मीडिया जे भाइनि खां का शइ ॻुझी कोन्हे का। जेके उन्हनि बारूद आंदा, जेके हथियार आंदा, जेके माण्हू आया लखनि हज़ारनि जी तइदाद में आहे, मुंहिंजो त हिकिड़ो ई घर हो।
हिकिड़े घर तव्हांखे जवाबु ॾिनो त उते हंगदा भुकींदा मुटंदा पिया वेझा चौकी में अंदरि ॿाहिरि कोन निकिता वेझो ॿाहिरि निकिरी अचो बात कयोनि पोइ बि तव्हांखे मां मुड़ुसु माण्हू ते सलाम कयाऊं। बाक़ी हाणे मां तव्हांजो अची महिमान थींदुमि सलाम बि कंदोमांव ऐं इहो मुंहिंजो वीडियो रखी छॾी आहे हिकिड़े ॾींहुं वरी कमु ईंदव त छा सलाम कयो सलाम भरे अची महिरबानी। अस्सलाम वालेकुम।